इनकलाब जी जेका तारीख़ आहे मूं उनजो थोरो घणो मुतालो कयो आहे। फ्रांस जो इनकलाब, फिर बाल्शेक रूस जो इनकलाब, उन खां पोइ ॿिया इनकलाब आया। चाइना जो तमामु वॾो इनकलाब आयो, हारियुनि जो इनकलाब हो, ऐं वियतनाम जो, लाओस जो, इहे सभु इनकलाब पढ़ियासीं। ऐं इनकलाबी जेके माहिर आहिनि, इनकलाबी इल्म ऐं अदब ॾियण वारा माहिर जेके आहिनि, उन्हनि खे पढ़ियो आहे त इनकलाब छा आहे ऐं इनकलाब कीअं ईंदा आहिनि। हाणे अॻु में जेके इनकलाब आया आहिनि, फ्रांस में, रूस में, चाइना में, वियतनाम में, जेके बि इनकलाब आया आहिनि, उनमें किथे किथे तशदुद थियो आहे, वायलेंस थी आहे ॿिन्ही धुरनि खां। इनकलाबनि बि कयो आहे ऐं जिन इनकलाब खे रोकियो थिए, जेके रुजत पसंदि क़ुवतूं, उन्हनि बि तशदुद कयो आहे। पर हीउ जेको असांजे सिंध में जेको वकील बिरादरी जो जेको हीउ इनकलाब आहे, इन ते दुनिया रश्क कंदी। इनकलाबी जेको इल्मु आहे उहो ॿी दुनिया खे छॾियो, पर असांजो जेको शाह लतीफ़ जी जेका शाइरी आहे, उन में बि इनकलाबी ॻाल्हियूं, कट कढ़े लोह ॿरे दूधा जित धगन, मुतरकनि मुंहुं कढिया सांधाणियूं सहकनि, अॼु पिणु आगड़ियनि मेड़ो आहे मच ते। हाणे हीअ इनकलाबी ॻाल्हियूं, सम्झण जूं ॻाल्हियूं आहिनि। इनकलाब हाणे हींअर मेड़ो आहे मच ते, उहो लतीफ़ साईं जी जेका उहा ॿोली आहे, उहा हींअर वकीलनि उन ते अमल कयो आहे। वकील बिरादरी पढ़ियल लिखियल बिरादरी ते थी, नाज़ुक नफ़ीस था, एयर कंडीशन में वेहण वारा, ऐं उन ते खोड़ सारियूं ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके आसाइश में शामिलु थियनि थियूं। त हू आसाइश पसंदि माण्हू आहिनि। पर तव्हां ॾिठो त अॼु 7 8 ॾींहं आहे, निटण उस्ते वेठा आहिनि। छा लाइ वेठा आहिनि? त जेका सदियुनि जी जेका असांजे मथां जेका धज़ ॼमल हुई, जेका वॾेराशाही ऐं रुजत पसंदि क़ुवतनि जो जेको असांजे मथां जेको धाक हुई, जेका मेर हुई, उनखे लाहिण लाइ अॼु आगड़िया आया, आग वठण लाइ अॼु आगड़िया आया। लतीफ़ साईं चयो आहे, अॼु आगड़िया आया साऊ की सुञाण, लाहींदा मोरियाण रुख करींदा पधरो। सो साथियो, सिंध जा वारिसो उथो ऐं हिननि सां गॾु थियूं। इनकलाब जेको आहे पुरमन इनकलाब आहे। हिन जो नुक़्तो जेको आहे सो उहो आम तौर ते सिर्फ़ु इहो आहे त असांजो जेको पाणी आहे उहो बंदि न कयो। असांजे वतन जो पाणी बंदि न थियणु खपे। ऐं असांजे वतन जूं जेके ज़मीनूं ज़रख़ेज़ ज़मीनुनि खे बंजर न बणायो। ऐं ॿियूं जेके ज़मीनूं कारपोरेट फार्मिंग जे बहाने सां जेके मुख़्तलिफ़ क़िस्म जे माण्हुनि खे ॾिनियूं थियूं वञनि, उहे वापसि थियणु खपनि, उहे रद्द थियणु खपनि। सिंध सरकार ऐं वफ़ाक़ी सरकार खे हाणे ध्यानु धरणु खपे त असांजो आवाम किथे पहुतो आहे, इनकलाबी क़ाफ़िलो किथे पहुतो आहे। उन जी सोच खे तव्हां ज़हन में रखो ऐं जदोजहद इहा जारी रहंदी जेसि ताईं इहे मसइला हल न थींदा। इन्हनि मसइलनि जे हल लाइ वकील बिरादरी जेका गॾु थी आहे, उनखे आवाम जी जेका सपोर्ट आहे, जेको ॾढ आहे, ऐं जेको माण्हुनि जो जेको उते विलवलो ऐं जज़्बो आहे, उहो ॾिसो। जेके माण्हू नथा पहुचनि उहे बि जेका सो जिते जिते वेठा आहिनि उहे जदोजहद में आहिनि। उन्हनि बि शाह लतीफ़ जे उन बैत खे पढ़ियो आहे त अञा पई जीअं सॼण सारियो न मरे, वटियूं वे संदियूं छोरी छो न पीए, लॻू ई कोन हीअं को गुण ॿार अचे ॿार जो। त साथियो, लतीफ़ जा वारसो, सिंध जा वारसो उथो ऐं वकील बिरादरी जो साथ ॾियो, उनजो ॾढ थियो। कामयाबी माणण लाइ जदोजहद में जेको वकील बिरादरी अॻुवाणी जो किरदारु अदा कयो आहे, उनखे तव्हांजो ॾढ खपे, आवाम जो ॾढ खपे। कराची खां वठी घोटकी माथेले ताईं, कश्मीर खां केटी बंदर ताईं, सिंध सॼी गॾु आहे। उन खां अलावा मुल्क जे ॿिया माण्हू, पंजाब जा जेके अवाम दोस्त माण्हू, जेके रोशन ख़्याल माण्हू, जेके चवनि था त हीअ जेका चौकड़ी आहे, हीअ जेके चइनि जेके सूबनि जो जेको मिलाप आहे इहो बरक़रार आहे, ऐं उन्हनि बि हिन असांजी जदोजहद जी हिमायत कई आहे। सराइकी माण्हू भाइर उहे बि गॾु थिया आहिनि, बलोच भाइर गॾु थिया आहिनि, असांजे ख़ैबर पख्तूनख्वा जा माण्हू असां सां गॾु आहिनि। इनकलाबी अमल जेको आहे उहो ॾींहों ॿिए ॾींहुं तेज़ थींदो थो वञे, वधंदो थो वञे, ऐं उहो हले थो। हुड़क हलो, धीमा हलो।
सांवलड़े जो बीच चौको। सो इनकलाबी अमल बि हले थो, माण्हू हलनि था, पंहिंजा पिरी पंहिंजा साथी बि सारनि था, हलनि था। हीउ इनकलाबी अमल आहे। इन में कुझु रुजत पसंदि क़ुवतूं जेके दुश्मन धुरियुनि जूं जेके दुश्मन जा साथार आहिनि, उहे बि इनकलाबी वेस पाए उन ॾिसण में अचनि था उनखे फेटाइण लाइ। उन खां बि बाख़बर रहणु खपे। तंहिंजे करे सिंध अॼु जेका एहतिजाज करे थी, इहो इनकलाबी अमल आहे, इहो इनकलाब आहे। इनखे दुनिया जी का बि ताक़त हाण न थधो करे सघे थी, न माठो करे सघे थी, जेसि ताईं इनकलाब नथो अचे। असांजी ॿी घुर कान्हे का, घुर इहा आहे त जेका आहे सा ज़मीनूं वापसि करियो ऐं जेको क़ानूनी तौर ते जेको पाणी जो जेको सिंध जो जेको हक़ु आहे उहो ॾियो। ऐं कंहिं बि तरह दरिया ते नवां कैनाल ठाहिण जो जेको सिलसिलो आहे उहो बंदि थियणु खपे। इन फ़ैसिले खे वापसि वरितो वञे। ॿी का बि ॻाल्हि ॿुधण लाइ को बि वकील, को बि माण्हू, को बि आवाम दोस्त, को बि इनकलाबी तयारु न आहे। सो साथियो, अॼु जी वीडियो इहा आहे। जेकॾहिं पसंदि अचे त हिनखे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं शेयर कयो, कमेंट्स ॾियो त जीअं मुंहिंजी हिमत अफ़ज़ाई थिए। सदाईं गॾु।